परिवार जो जेको मूल मंत्र है वो समता है, धीरज आ। केवल कोई एक न्याणीअ जी एक परिवार की गाल ना है, हर व्यक्ति के लाइ, न केवल पत्नी के लाइ पति के लाइ, न केवल ॿारनि जे लाइ माता पिता जे लाइ, है न। नियम थींदो आहे त सभिनि जे लाइ मर्यादा के अनुसार थींदो आहे। एक माण्हूअ खे गुस्सो हुजे त ॿियो शांत थी वञे। एक माण्हू अगर गुस्से में आ ॿियो बि चए मां भी घटि न आहियां त पोइ त महाभारत थींदी, उन घर में रामायण कीअं थींदी ॿुधायो। एक अगर कोई भी गुस्से में आ, कोई भी, छो जो गुस्से में बुद्धि साथ न ॾींदी आहे। जंहिं दरवाजे खां क्रोध ईंदो आहे न, उन दरीअ खां बुद्धि टपोड़े निकिरी वेंदी आहे। क्रोध ईंदो ई तॾहिं आहे, न त क्रोध छो अचे। त जॾहिं भी कोई गुस्से में हुजे ध्यान रखो तहां शांत थी वञो, उनखे थोड़ी देर करे वठण जोसि, वो निकिरी वञे न, पोइ प्रेम सां वेही ॻाल्हायोसि। छो हरे राम। जाते ॿई पार्टियूं गुस्से में हूंदी त पोइ तबाही थींदी। हिकु माण्हू भी सत्संगी हूंदो, समत्वम योग उच्यते, रोज गीता ॿुधो था, हा न, वो खणी वञणी अथव, रखी न वञणी अथव। असांजे ब्यास वारे बाबा जन को कंहिं पुछियो संतन को, भाई एॾो तव्हांजो सत्संग ॿुधूं था पिया पर घर में त उहा शांती नथी अचे, संतोष नथो अचे, ईअं छाजे करे? एॾा साल थी विया तव्हांजो प्रवचन ॿुधंदे, तव्हांजे डेरे ते ईंदा आहियूं, दरबार ईंदा आहियूं, पोइ बि असांखे लाभ नथो थिए। त उन्हनि संतनि चयो तव्हां त ईंदा आहियो पर उहा दरबार खणी काथे वेंदा आहियो? हा, प्रवचन ॿुधो था उहो खणी बि त वञो, तॾहिं घर में शांती ईंदव। चओ हरे राम। हरे राम। सही ॻाल्हि आहे। डॉक्टर वटि वञो, केवल दवाऊं ॾिसो वेठा ऐं खणी न अचो घर, वरी खणी अचो त दवा वठो ई कोन, त आराम काथों मिले। रोज भगवान चवनि था, रोज घुमाए फिराए करे भगवान समता जी महिमा ॿुधाए रहिया आहिनि। धीरज रखो, धीरज रखो, संतोष रखो, सब्र रखो। ॿाहिरि तूफ़ान था हलनि, कहिड़ा? काम क्रोध जा, लोभ जा, मोह जा, मान जा, अपमान जा, सुख दुख हानि लाभ जा। तव्हां उन में वही न वञिजो। हा, तव्हां दृष्टा ठो ॾिसण वारा। धीरज रखो, हा न। अगर शांति नथा करे सघो ॿियनि खे, पंहिंजे मन खे त शांति ॾियो। तव्हां त शांत रहो, शांत रहो, मिठो ॻाल्हायो। मिठे ॻाल्हाइण सां परावा भी पंहिंजा बणिजी वेंदा आहिनि, दुश्मन भी दोस्त बणिजी वेंदा आहिनि। हा, अरे मिठे ॻाल्हाइण सां बिगड़ियल कम भी ठही वेंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम।